में जो सब्जेक्ट है, जो टॉपिक है, वो IMF से पाकिस्तान IMF विच में वो स्टैंड बाय मुआहिदो आहे, जो गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां असीं सभु ॿुधंदा पिया अचूं, इंतज़ार भी थिए पियो ऐं मुख़्तलिफ़ उन ॾस में दावा भी साम्हूं ईंदा रहिया, जेतोणीकि केतिरनि ई महीननि जी महिनतुनि, कोशिशुनि, मिन्नतुनि ऐं उन खां पोइ जेका कामयाब सफ़ारतकारी रही, उनजे नतीजे में बहरहाल ही प्रोग्राम हाणे थियण वञे पियो। ही स्टैंड बाय मुआहिदो ॿुधाए पियो वञे त नाज़रीन 9 महीननि जे लाइ पाकिस्तान खे हिकिड़ो आर्ज़ी रिलीफ मिली चुको आहे ऐं उन हवाले सां रद्दअमल भी साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। अॼोके प्रोग्राम में स्पेसिफिकली असीं कोशिशि कंदासीं हिन मुआहिदे जे डिटेल्स सम्झण जी कोशिशि कंदासीं पंहिंजे एक्सपर्ट पैनल खां। एक्सपर्ट्स कीअं ॾिसनि पिया इन मुआहिदे खे, इन जा कहिड़ा असर मुल्क ते थींदा, इहो बि ॼाणायो पियो वञे त इन मुआहिदे खां पोइ हिकिड़ो ॿियो मुआहिदो हुकूमत खे करिणो पवंदो, उहो बि अणटर आहे। मौजूदा जेका तमामु घणी सूरत हाल मईशत जे हवाले सां ख़राबु आहे। उन खां सवाइ इहो बि ॼाणायो पियो वञे त हिन ॾस में कुझु मुश्किल, कुझु ॾुखे, कुझु जामे, कुझु जेका डिघी वक़्त जी रिथाबंदी ऐं डिघे वक़्त जा फ़ैसिला मुल्क खे, हुकूमत खे वठणा पवंदा। पर उन खां अॻु अव्हांखे ज़रूरु यादि हूंदो त हीउ 23हों प्रोग्राम आहे। इन खां अॻु 21 प्रोग्राम समेत जेको हीउ 22हों प्रोग्राम हो IMF सां, उहो उन सौदो नाज़रीन ही सभु प्रोग्राम पाकिस्तान उनखे मुकमल करण में नाकाम रहियो आहे ऐं ही असीं जेको प्रोग्राम हाणे करणु वञूं पिया, 23हों प्रोग्राम आहे। उन सां गॾोगॾु अव्हांखे इन शइ जी बि ज़रूरु सुध आहे त ॼाणायो पियो वञे त अॼु जेका असां ॾिठासीं असर त स्टॉक एक्सचेंज में तमामु घणी रिकॉर्ड तेज़ी ॾिठी वई आहे, डॉलर सस्तो थियो आहे ऐं ॿिया बि असर खोड़ ॾिसण में अचनि पिया। हुकूमत इन ॻाल्हि ते शुक्र बि अदा करे पई ऐं गॾोगॾु इन ॻाल्हि जो इज़हार बि करे पई। ख़ुदि वज़ीर आज़म साहब इहा ॻाल्हि कई आहे त हीउ असांजे लाइ फ़ख़्र जो न पर फ़िक्र जो लम्हो आहे। असीं दुआ कयूं था त हीउ आख़िरी IMF प्रोग्राम हुजे, पर माशी माहिर कुझु ॿी ॻाल्हि कनि पिया ऐं हू चवनि पिया त रुॻो दुआ सां ही आख़िरी प्रोग्राम न बणजंदो, उनजे लाइ कुझु दवा करणी पवंदी, उनजे लाइ कुझु एक्शन करिणो पवंदो। उन ते नाज़रीन फर्दर ॻाल्हाईंदासीं। मुल्क जे पॉलिटिकल मंज़रनामे थी पियो ॾिसो पिया त खोड़ कुझु थी रहियो आहे ऐं जेके माहिर आहिनि उनखे लिंक कंदा रहिया आहिनि समूरी सिचुएशन खे त जेकॾहिं मुल्क जो हाउस जेको अगरि ऑर्डर में हूंदो त ही जेके असांजा ॿिया मामरा आहिनि मुख़्तलिफ़ फ्रंट्स ते, उहे असांखे बहितर नज़र ईंदा। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ॾिसण में अचे पियो त खोड़ सारा डेवलपमेंट्स, खोड़ सारियूं जेके चेंजिस आहिनि उहे पॉलिटिकल फ्रंट ते नज़र अचनि पियूं। उनजो केतिरो असरु माशी फ्रंट ते थींदो, उनखे बि अॼोके प्रोग्राम जो हिसो बढ़ाईंदासीं। ऐं नाज़रीन ऐं लास्ट बट नॉट द लीस्ट, तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो जेको रद्दअमल वक़्तु सॼी दुनिया मां साम्हूं अचे पियो, स्वीडन में नाज़रीन जेका पाक किताब जी बेहुरमती वारो अफ़सोसनाक, इंतिहाई जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, उन सॼे आलम इस्लाम खे ॾुख में, ॻणतीअ में, कावड़ में मुब्तला कयो आहे। ऐं हिन वक़्तु बि सॼो समूरो जेको आलम इस्लाम आहे सरापा एहतजाज आहे। ज़रूरु पंहिंजे एक्सपर्ट पैनल खां हिन ते बि ॻाल्हाईंदासीं त छो इस्लामोफोबिया जो जेको हीउ वधंदड़ रुझान आहे हीउ किथे वञी दंग कंदो, असीं छा करे सघूं था, जेके आलम इस्लाम आहे उहो पंहिंजो केतिरो किरदारु अदा करे सघे थो ॾस में, ऐं छो इस्लाम सॉफ्ट टारगेट सभिनी लाइ बणियलु आहे, इनखे बि ज़रूरु प्रोग्राम जो हिसो बढ़ाईंदासीं। नाज़रीन जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे अॼोके पैनल में नामियारा माशी माहिर आहिनि, इंजीनियर जब्बार मेमन साहब, सीनियर तज़ निगार बि आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि। जमील अहमद साहब आहिनि, अॻूणा सफ़ीर आहिनि, उनखां सवाइ गहरी नज़र रखनि था इंटरनेशनल ऐं नेशनल अफेयर्स ते। उन्हनि खां पिण असीं अॼोके प्रोग्रामनि जो तजियो वठंदासीं। डॉक्टर अयूब महर साहब मुआशी माहिर आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए, ऐं अॻूणा फेडरल सेक्रेटरी आहिनि नाज़रीन फज़लुल्लाह कुरैशी साहब, उहे बि अॼोके प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अवां सभिनी जी महिरबानी, अवां सभिनी वक़्तु कढियो अॼोके प्रोग्राम लाइ। नाज़रीन अवां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त जेको हीउ प्रोग्राम आहे ज़ाहिर आहे जेके मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स थियनि पियूं, पंहिंजे एक्सपर्ट्स जी असीं राय वठंदा आहियूं ऐं असीं उमेद रखंदा आहियूं त उन जेको एक्सपर्ट जो जेको फीडबैक हूंदो उन से अव्हां बि पंहिंजो फीडबैक असांखे ज़रूरु शेयर कजो। सभिनी खे भलीकार चवंदसि हिकु भेरो ॿीहर ऐं सभिनी जी इजाज़त सां जमील साहब अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। हीअ समूरियूं जेके मामला असांखे नज़र अचनि पिया ज़ाहिर आहे पाण में कनेक्टेड आहिनि ऐं हिक ॿिए पुठियां इहे डेवलपमेंट्स थियनि पियूं, हिकिड़े फ्रंट जो ॿिए फ्रंट ते थींदड़ डेवलपमेंट्स ते असरु आहे ऐं अव्हां कीअं ॾिसो पिया। मां वन बाय वन सभिनी एक्सपर्ट्स खां ज़रूरु इहो मालूम करणु चाहींदसि हीउ जेको मुआइदो थियो आहे इनखे अव्हां कीअं ॾिसो पिया, हीउ अव्हांखे छा पियो लॻे, जेके शर्तूं पूरियूं थियूं हीउ उनजो नतीजो आहे त हीउ मुआइदो थियो आहे या कामयाबु सफ़ारतकारी रही आहे, महिनतूं रहियूं आहिनि, कीअं ॾिसो पिया इन शइ खे। ऐं उनखां अॻु जेकॾहिं जेको स्वीडन में मामिलो थियो आहे उन ते बि थोरी लाइट शेड कयो त छा कीअं ॾिसो पिया, छो सॉफ्ट टारगेट हमेशह खां इस्लाम रहियो आहे, हीउ वधंदड़ जेको इस्लामोफोबिया जो रुझान आहे हीउ किथे वञी दंग कंदो, छा करिणो पवंदो असां सभिनी खे?
ऐं इहा ॻाल्हि इस्लामोफोबिया वारी जेका आहे उहा हिते बीहण वारी न आहे। इहो सिलसिलो जेको हलियो आहे उन जो तमामु हिकिड़ो बैकग्राउंड आहे वॾो, ऐं जंहिं जेको वार अगेंस्ट टेरर खां शुरू थियो, जेके गुंटाना में वारो मामिलो थियो, जेके उनजी रिएक्शन में कार्रवाइयूं थियूं अलकायदा जूं, ॿियनि दाइश जूं, ॿियनि जूं, ऐं उनजो जेको हिकिड़ो टेंडर माइंड यूरोप ऐं डेवलप्ड कंट्रीज़ में जेके उहे उन्हनि इफेक्ट थिया, उन्हनि जी ज़हन साज़ी थी उते, त उन लिहाज़ सां इहे रिएक्शन हाणे ऐं इन जा मल्टीपल फैक्टर्स आहिनि। ऐं मल्टीपल फैक्टर्स में जेको आहे त राइट विंग पॉलिटिक्स वेस्टर्न कंट्रीज़ में उहा पहिरियां जे मुक़ाबले में हाणे वधंदी थी वञे, ऐं उन राइट विंग थ्राइव कंदी आहे इहे हेट्रेड ते ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते तबक़ाती निज़ाम ते ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते वाइट सुप्रामेसी ते इन जे करे इहे मामला हलनि था पिया। कमज़ोरी मुस्लमान मुल्कनि जी इहा आहे। OIC वारनि सुठो कयो, हिकु स्टेटमेंट जारी करे छॾियो सेक्रेटरी जनरल जो, पर OIC जो हुते जेको चार्टर आहे उनखे ॾिठो वञे त हीउ मामिलो अहिड़ो सीरियस आहे, मुस्लमाननि जी दिलि आज़ादी थी आहे, सॼी समूरा जेके 57 कंट्रीज़ आहिनि, 57 ममालिक आहिनि, उन्हनि सभिनीनि में वसंदड़ मुस्लमाननि जी तमामु घणी दिलि आज़ादी थी आहे, ऐं उनजो ग़म गुस्सो जेको आहे उन लिहाज़ सां ॾिठो वञे त OIC खे खपे आहे त उन जे आर्टिकल 9 या आर्टिकल 10 जे तहत उहे को ठाहींदा हा मीटिंग काउंसिल ऑफ फॉरेन मिनिस्टर्स जी, या को ठाहींदा मीटिंग हेड ऑफ स्टेट्स जी, त उन में फ़ैसिलो वठंदा को बाइकाट जो, को प्रोडक्ट बाइकाट जो। अक़वाम मुतहदा जा जेके इन मामले में कोवेनेंट्स आहिनि, एग्रीमेंट्स आहिनि, उन्हनि ते उन्हनि जी अटेंशन ड्रा कनि हा त तव्हां जेको आहे फ्रीडम ऑफ स्पीच पंहिंजी जाइ ते, पर फ्रीडम ऑफ स्पीच जेको आहे नॉट बेस्ड ऑन हेट्रेड, ऐं हेट्रेड में अहिड़ी का ॻाल्हि न कबी आहे जेको वायलेंस जनरेट करे, इहो इंटरनेशनल कानून आहे। त उन सिलसिले में सभिनी खां वॾो प्लेटफॉर्म जेको आहे उन थोरी घणी कई आहे, आई वॉश कई आहे थोरी घणी, उहो पंहिंजी जाइ ते, पर असुल उनजो जेको हुयो तरीक़ो उहो आर्टिकल 9 ऐं आर्टिकल 10 ऑफ OIC चार्टर जो हुयो, उहो न थियो आहे। पहिरियां बि न थियो आहे, कश्मीर जे मामले में बि न थियो आहे, फ़लस्तीन जे मामले में बि हिकिड़े दफ़े थियो, उन में बि को रेज़ोल्यूशन सही पास न कयो, पर इन जो हल इहो ई आहे त नंबर 1 त इन्हनि खे जेके पेट्रोल डॉलर खां मालामाल असांजा इस्लामिक ममालिक आहिनि, उनखे खपे त काउंटर मेजर थ्रू दी अवेयरनेस कनि वेस्टर्न कंट्रीज़ में, उन लाइ मीडिया सेंटर्स खोलनि पंहिंजो, उन लाइ पंहिंजी किताबूं लिखनि, उन लाइ सॼी इस्लामिक ममालिक जी जेके रिसाला ऐं किताबूं आहिनि उहे सभु मिलायो ऐं हिकिड़ी हार्वर्ड यूनिवर्सिटी जी जेकी किताबूं आहिनि उहे उन खां वधीक आहिनि। त हाणे हिते असां बीठा आहियूं, असां पंहिंजो पाण खे बि पहिरियां असांखे ॾिसणो आहे मुस्लमाननि खे त ही कंट्रीज़ जेके आहिनि इहो पंहिंजो को वधी करे इहो अवेयरनेस जो प्रोग्राम कनि, अक़वाम मुतहदा में वञनि, प्रेशर विझनि, बाइकाट करे, इहे मामिलो ठीक थो थी सघे। पर ही जेके बि असांजा सरबराह आहिनि उनजा पैसा ॾोकड़ सभु उते पिया आहिनि उन्हनि मुल्कनि में, ख़ासि तौर ते जेके पेट्रोल डॉलर वारा कंट्रीज़ आहिनि, इन करे इहो नथो थिए पियो। आई थिंक इहो मां ब्रीफली तव्हांखे ॿुधाए थो कयां, तफ़सील ते खोड़ सारी आहे, इन में रेज़ोल्यूशन बि पास थियल आहिनि, इन में जनरल असेंबली जा रेज़ोल्यूशन बि पास थियल आहिनि, पर इन मामले में मां सम्झां थो पियो त मुख़्तसरन इहा ई ॻाल्हि हुई, छो जो तव्हांजो टॉपिक ॿिया बि काफ़ी ड्रिग आहिनि जेके आम माण्हुनि जी ॿिया मामला बि उन में अची था वञनि। बहरहाल इहा दिलि आज़ारी वारी ॻाल्हि जेका आहे उन में त हर मुस्लमान इन में आहे, ॾुखी आहे, ऐं उन लिहाज़ सां ही तबसरो जेको आहे उहो मां खणो थो चाहियां। जमील साहब, हिन में को शक न आहे, ज़ाहिर आहे हर मुस्लमान जी दिलि ॾुखी आहे। ऐं बिल्कुलु सही ॿुधायो त ज़ाहिर आहे पहिरियां असांखे पाण खे बि ॾिसणो पवंदो त किथे किथे असीं लेक कयूं पिया, जंहिंजे करे असीं अगरि गॾियल ताक़त तौरु साम्हूं ईंदासीं त शायदि असीं पंहिंजो जेको असरु आहे उनखे वधीक असराइते नमूने सां दुनिया आॾो पंहिंजे केस खे, पंहिंजे इंतिहाई अहम मामले खे दुनिया आॾो रखी सघूं। ॿिया मामला अवां बिल्कुलु सही चयो त ॿिया मामला बि खोड़ आहिनि जिन जी अवामी दिलचस्पी आहे। मूंसां गॾु ॿिया बि एक्सपर्ट्स पैनल में मौजूदु आहिनि। जब्बार साहब, बवा वटि ईंदसि। ऐं हीउ जेको स्टैंड बॉय मुआहिदो थियो आहे IMF सां 9 महीननि जो, इन ते डिटेल्स में वञण खां अॻु सभ खां पहिरियों जेकर इहो ॿुधाए छॾियो असांजे नाज़रीन जी ॼाण जे लाइ त हीउ स्टैंड बॉय मुआहिदे जो टर्म यूज़ थिए पियो, त हीउ स्टैंड बॉय मुआहिदे जो छा मतिलबु हुजे थो, ऐं पोइ जेकर डिटेल्स में वञूं त हीउ केतिरो लाभाइतो साबित थींदो ऐं केतिरो असांखे आर्ज़ी तौर ई सही केतिरो रिलीफ मिलंदो?
ॾिसो जेको एक्सटेंडेड फंड फैसिलिटी हूंदो आहे उनखे चयो वेंदो आहे त उहो मीडियम टर्म ते हिकिड़ो फोकस कंदो आहे इन स्पेसिफिक हिकिड़ी मैक्रो इकोनॉमिक स्टेबलाइजेशन खां वठी हिकिड़ा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स खां वठी ऐं जेके बि मैशत में कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि उन जे हवाले सां जेको आहे सो हिकिड़ी जेका आहे सा सघ पैदा करण जी कोशिशि कंदो आहे। उन सघ जे पोयां जेको आहे सो हिकिड़ो नॉलेज हूंदो आहे, एक्सपर्टीज़ हूंदो आहे, जेको पंहिंजे हिकिड़े एक्सपर्टीज़ सॼे पूल मां जेका आहे सा हासिलु कंदो आहे, उहो मुल्क जेको एक्सटेंडेड फंड प्रोग्राम में वेंदो आहे। हाणे एक्सटेंडेड फंड फैसिलिटी जेका आहे उहा 30 जून ते उहा त थी वई एक्सपायर। हाणे पाकिस्तान खे जे लाइ जॾहिं इन खे ओपन करणु इहो थी वियो अनलॉक, इहो हाणे जेको आहे लॉक नथो थी सघे। हाणे इहो प्रोग्राम त ख़तमु थी वियो। हक़ीक़त में इन प्रोग्राम जे लाइ जेको आहे सो हिकिड़ा दूरस इम्प्रूवमेंट इन द कंडक्टिंग ऑफ द इकोनॉमी, इन द कंडक्टिंग ऑफ द होल सिचुएशन जंहिंजे जॾहिं रिलेवेंस जेका आहे सा डेवलपमेंट इकोनॉमी ते हुजे। इहो प्रोग्राम जे जेकॾहिं मां चवंदुसि त इहो प्रोग्राम हाणे क्लोज़ थियण खां पोइ बाक़ी असां वटि छा यानी उहा शइ हुई जंहिं ते असां बार बार ॻाल्हाए रहिया हुआसीं। बार बार ॻाल्हाइण लाइ जेको आहे सो IMF जो बि इहो इसरार हो त तव्हां वटि जेको आहे सो जेको शॉर्टेज आहे तव्हां वटि फॉरेन नोट्स जी, फॉरेन रिज़र्व्स जी, उन शॉर्टेज लाइ तव्हां असांखे हिकिड़ी प्रॉमिसिंग सिचुएशन ते आणियो त तव्हां वटि जेको आहे सो केतिरा अहिड़ियूं ऑफर्स आहिनि जंहिंमें तव्हां चंद बिलियन डॉलर जेके आहिनि से ॾेखारे करे पंहिंजो पाण खे हिन डिसंबर ताईं सिक्योर करे सघो था। ऐं उन रिज़र्व्स जे करे IMF जो ख़्यालु इहो हो, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो जनरल हिकिड़ो फाइनेंशियल मैनेजमेंट जे कल्चर जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे त जेके बि कमर्शियल बैंकूं आहिनि दुनिया में उहे जेके आहिनि से उहे बि कंहिं तरीक़े सां इन्फ्लुएंस थींदियूं आहिनि त कंहिं मुल्क में हिकिड़ा ख़ातिरख़्वाह रिज़र्व्स आहिनि ऐं उन रिज़र्व सिस्टम जे करे हिकिड़ो पूरे दुनिया में जेको अमेरिकन स्विफ्ट सिस्टम हलंदो आहे उन जी हिकिड़ी रिस्पेक्ट जेका आहे सा पाकिस्तान जे लाइ पैदा थींदी, जंहिंजी रिस्पेक्ट न जेकॾहिं थिए त उनखे हिकिड़ो टेक्निकल ऐं इकोनॉमिक डिफॉल्ट चयो वेंदो आहे। हाणे पाकिस्तान उन डिफॉल्ट जे नज़दीक वञे त पियो, पर हाणे उन डिफॉल्ट खे रोकण लाइ जेको आहे सो ख़ुदि मल्टीलैटरल्स जेके आहिनि सिंध जो इसरार इहो ई हो त कंहिं तरीक़े सां पाकिस्तान जेको आहे सो पंहिंजा जेके आहिनि से नेगोशिएशन्स कंप्लीट करे ऐं उहे शर्त शराइत जेके EFF जूं हुयूं उहे पूरी करे। पाकिस्तान जे बक़ौल उन तक़रीबन जेको आहे सो हर शर्त पूरी कई, सवाइ उन शर्त जे जेका आख़िर में हिकिड़े हंधि अची बीह रहियासीं त उहो कहिड़ो मुल्क आहे जेको इन प्रॉमिस सां गॾु या इन ऑफर सां गॾु अचे वेठो त पाकिस्तान खे चंद बिलियन डॉलर्स मिलंदा। जॾहिं इहो कमु न वेठो थिए त उन खां पोइ पाकिस्तान जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो हो त कंहिं तरीक़े सां पॉलिटिकली हिन प्रोग्राम खे हलाए। ॾिसो जेका बि IMF में एक्सटेंडेड फंड फैसिलिटी जो प्रोग्राम हूंदो आहे उन ते तमामु वॾी जेका आहे सा गुफ़्तगू थींदी आहे। उन जे सिस्टम खे कुझु महीना लॻंदा आहिनि, उहो बोर्ड में वेंदो आहे, रिपोर्ट्स ठहंदियूं आहिनि, रिव्यूज़ थींदा आहिनि। उन रिव्यूज़ खां पोइ उहो फंड जेको आहे सो हिकिड़े एक्सटेंडेड प्रोग्राम तहत हलंदो आहे, इनखे मीडियम टर्म प्रोग्राम चयो वेंदो आहे। पर हीउ जेको स्टैंड बाय आहे इहो IMF जे पंहिंजे नॉमनक्लेचर में जेके 11-12 प्रोग्राम आहिनि उन में हिनखे हिकिड़ो इमरजेंसी फंड ऐं शॉर्ट टर्म हिकिड़ो प्लान जे तहत जेको आहे सो आइडेंटिफाई कयो वेंदो आहे त उहे मुल्क जेके फॉरेन एक्सचेंज जी तमामु घणी अशद जेको आहे सो कमीअ जे करे जेको आहे सो हिकिड़ो ग्लोबल फाइनेंशियल सिस्टम जे नेटवर्क खां ॿाहिरि पिया था थियनि त उते इन क़िस्म जो प्रोग्राम ईंदो आहे। ऐं उन प्रोग्राम खे बि एतिरो जल्दी जेको आहे सो हिकिड़े ॾींहं जे अंदरि जीअं 29 हिकु प्रोग्राम थिए थो ऐं इन्हनि ई ॾींहंनि में जेको आहे सो प्राइम मिनिस्टर वञी हुते MD सां ॻाल्हाए थो त इन प्रोग्राम खे जंहिं तरीक़े सां हिकिड़ो फास्ट ट्रैक ते आंदो वियो आहे त इन प्रोग्राम जूं जेके शराइत आहिनि उनखे जेकॾहिं टेबुलेटेड फॉर्म में स्टैंडर्ड शराइत तौरु ॾिठो त इन में के कंडीशन्स बि न हूंदियूं अथव। जेकॾहिं के कंडीशन न हूंदियूं आहिनि त तमामु थोरियूं कंडीशन्स हूंदियूं आहिनि, जॾहिं त EFF में तमामु घणियूं कंडीशन्स हूंदियूं आहिनि। शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे, तव्हां कुझु पैसा ॾियो था। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं असां इहो चऊं त इहो कीअं पॉसिबल हूंदो, हिकिड़ा जेके क्रिटिक्स आहिनि, जेके समझदार क़िस्म जा माण्हू आहिनि, उहे चवनि था त हिन प्रोग्राम जे अचण खां पोइ पाकिस्तान में को मैजिकल
जादू जी की हवा कोन लगंदी, का मैजिकल बंड कोन थींदी। पाकिस्तान जी जेका हिकिड़ी पूरी सूरत हाल आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। हिन प्रोग्राम जे करे उहा दुरुस्त न थींदी, पर पोइ बि हिन प्रोग्राम जे करे ग्लोबली पाकिस्तान जी फाइनेंशियल मार्केट कनेक्ट थियण लाइ इन प्रोग्राम खे असां चई सघूं था त इहा हिकिड़ी सुठी जेका आहे सा हिकिड़ी सिग्नल आहे। पर हाणे इन सिग्नल जे बारे में मुंहिंजो ख़्यालु आहे इहो ॿुधाइण बि ज़रूरी आहे त छा इहो सिग्नल जेको आहे सो जियो इकोनॉमिक गेन्स जे हवाले सां आहे या जियो पॉलिटिक्स ऐं जियो इकोनॉमिक रेंट्स आहे। इन खे थोरो सवले सिंधीअ में ईअं चऊं त जॾहिं अफ़गानिस्तान जी जंग हुई त इन रेंट खे जेको आहे सो जनरल परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में असांखे दस्तियाबु कयो ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी जेका आहे सा बहितर थियणु लॻी। कैरी लूगर बिल्स जहिड़ो बिल जॾहिं आया त 1.5 बिलियन बग़ैर कंहिं वापसी जे जेको आहे सो पाकिस्तान खे मिलंदा पिया विया। इहो हिकिड़ो रेंट आहे जेको रेंट हिकिड़ो पॉलिटिकल इन्फ्लुएंस ते मिलंदो आहे। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे, 10-12 माण्हुनि सां ॻाल्हाइण खां पोइ हिकिड़ी तमामु डिघे क़िस्म जी मां कम्युनिकेशन कई आहे। इन में यूनाइटेड स्टेट्स जो ज़रूरु रोल थी सघे थो त हिननि खे हिकिड़ी इमरजेंसी जेका आहे उन इमरजेंसी में। ठीक जवाब साहब, इन ते अॻियां इन पॉइंट खे अॻियां वधायूं था ऐं तमामु अहम अवां ॻाल्हियूं कयूं ज़ाहिरा, ऐं जेके जीअं ज़िक्र कयो आहे त यूनाइटेड स्टेट्स जो किरदारु आहे ऐं इन ते बि तमामु घणो बहस बि हले पियो, ॻाल्हियूं बि थियनि पियूं। हलूं था असीं डॉक्टर अयूब साहब ॾे, मूंसां गॾु फजलुल्लाह कुरैशी साहब बन। डॉक्टर अयूब साहब, आप कैसे देखते हैं, जैसे कि डॉक्टर जब्बार साहब ने बताया, जैसे कि इंजीनियर जब्बार साहब ने बताया कि जो सारी सूरत एक अच्छा सिग्नल है, बहरहाल देखना होगा कि ये किस चीज़ का नतीजा है। ये जो इमरजेंसी रिलीफ हमें मिला है उसके रीज़न्स पर भी जाना होगा और इसके बाद इसके क्या फ़वाइद आप देखते हैं इस हालिया मुआहदे के, उस पर भी ज़रूर रोशनी डालिएगा। देखिए, बिल्कुल जवाब साहब ने बिल्कुल सही कहा कि इसमें जो इंडिकेट कॉन्सिक्वेंसेस रिलीफ मिला है अच्छे इंडिकेटर है, लेकिन वो इसके किस वजह से हुआ है, सिर्फ कॉज नहीं, जिसके कॉन्सिक्वेंसेस आगे क्या होंगे वो भी इम्पोर्टेंट है। ठीक है, एग्रीमेंट हो गया, स्टाफ लेवल पे हुआ है, ये चीज ध्यान में रखनी चाहिए ये स्टैंड बाय एग्रीमेंट हुआ है। स्टैंड बाय एग्रीमेंट का मतलब ये है कि ये कोई लॉन्ग टर्म प्रोजेक्ट नहीं है, बल्कि जो लिक्विडिटी को मैनेज करने के लिए हमें एक टेम्परेरी रिलीफ दिया है, 9 मंथ का टाइम दिया है, और उसके बाद एक्सपेक्टेड ये है कि 9 मंथ के बाद एक स्टेबल सूरत हाल सामने आ जाएगी पॉलिटिकली, नई गवर्नमेंट बन जाएगी और उसके बाद नया एग्रीमेंट में जाना होगा अगर जरूरत हुई तो। अभी इस सूरत बनी है जो पिछला एग्रीमेंट था, जो अनफॉर्चुनेटली पाकिस्तान की हिस्ट्री में ऐसा पहली दफा हुआ था कि IMF ने जो बाकी 2 उसकी ट्रांच रह गई थी वो रोक ली थी, क्योंकि कुछ शर्त जो थी, जो कुछ कंडीशनलिटीज थी वो हमने इम्प्लीमेंट नहीं की थी। वो 2 जो किस्तें रोक ली थी उनका अमाउंट कोई बनता था $2.5 बिलियन, लेकिन अभी जो 9 मंथ के लिए वो $3 बिलियन IMF ने अप्रूव किए हैं उसके स्टाफ लेवल पर। और जो स्टाफ लेवल पर होते हैं, क्योंकि जो टेक्निकल जितनी भी डिस्कशन होती है ना, जो टेक्निकल लोग होते हैं जो एग्जीक्यूट करते हैं वो स्टाफ लेवल पे ही होते हैं। उसके बाद जब बोर्ड पे जाता है जो मिड ऑफ जुलाई में जाएगा, तो बोर्ड पे तो पॉलिटिकल डिसीजन होते हैं, वहाँ वोटिंग होती है और वोटिंग की बेस पे वो फाइनल डिसीजन हो जाता है। वो नॉर्मली वोटिंग में अभी तक बहुत रेयरली ऐसा होता है कि स्टाफ लेवल पर कोई चीज अप्रूव हुई हो और बोर्ड में अप्रूव ना हो, तो वो बोर्ड में अप्रूव हो जाएगी। इमीडिएटली कॉन्सिक्वेंसेस देखिए नजर आ गए। अब स्टॉक मार्केट में एक अनयूजुअल एक ग्रोथ नजर आ गया, जंप लिया स्टॉक मार्केट में, बहुत बड़ा जंप था। दरमियान में ट्रेडिंग जो स्टॉक एक्सचेंज के रूल्स हैं उस रूल्स के मुताबिक ट्रेडिंग को हॉल्ट करना पड़ा, ट्रेडिंग को रोकना पड़ा, क्योंकि जब मार्केट में एकदम से या तेजी आ जाए या एकदम से मार्केट गिर जाए तो फिर वो ब्रेकर्स होते हैं, सर्किट ब्रेकर्स, वो स्टॉक में ट्रेडिंग रोक दी जाती है। तो वो बहुत बड़ा एक जंप था जिसकी वजह से ट्रेडिंग दरमियान में रोकी भी गई थी। और बाहर जो मार्केट है, दुनिया भर की मार्केट, उनमें अच्छा इंडिकेटर ये है कि आज ये IMF के एग्रीमेंट के बाद ब्लूमबर्ग ने पाकिस्तान की जो रेटिंग है उसमें इम्प्रूव कर दिया है। और उसके इम्प्रूव करने का जो इंडिकेशन मिला, वो जो बाहर जो पोर्टफोलियो की मार्केट है, बॉन्ड मार्केट है, जिन मार्केट में पाकिस्तान के बॉन्ड लॉन्च हुए हैं वहाँ बॉन्ड की वैल्यू भी बढ़ी है। ये नहीं कि सिर्फ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में जा पाया, जो जहाँ जहाँ पाकिस्तान के बॉन्ड ट्रेड होते हैं वहाँ की इम्प्रूवमेंट आई है। ये जो सिम्टम होते हैं बेसिकली, जब ये बात की जाती है कि IMF ने तो 3 बिलियन की बात की है, सही है, हमारी जो दिसंबर तक रिक्वायरमेंट है
वो $11 बिलियन की हैं। दिसंबर तक हम $11 बिलियन अरेंज करने हैं, वो दूसरे दोस्त ममालिक से करने पड़ेंगे और दोस्त ममालिक की कमिटमेंट भी सामने आ चुकी हैं। लेकिन बात 3 बिलियन की नहीं है, बात यह है कि IMF जब किसी कंट्री को रिलीफ प्रोवाइड करता है तो जितना माइन्यूटली और थॉरली चेक IMF का स्टाफ करता है वो दूसरे अदारों में वो कैपेसिटी नहीं होती वो उस तरह चेक कर पाए। तो जब IMF की कंडीशनलिटीज एक्सेप्ट करें और IMF अप्रूव कर ले कि वो लिक्विडिटी अरेंज कर देगा, तो जो बाकी लैंडर्स होते हैं या जो रेटिंग एजेंसीज हैं या जो इन्वेस्टर्स हैं उनको एक पॉजिटिव सिम्टम मिलता है, वो एक पॉजिटिव इंडिकेटर होता है कि IMF ने जब चेक करने के बाद ये कर दिया है उस पर इमीडिएटली अभी एक रिफ्लेक्ट नजर है। लेकिन शॉर्ट टर्म में जो उसके कॉन्सिक्वेंसेज होंगे वो बहुत इंपॉर्टेंट है कि आगे क्या हालात होंगे। क्योंकि ये आज बहुत अच्छा लगा कि प्राइम मिनिस्टर साहब की ये स्टेटमेंट, बहुत अच्छा हुआ कि उन्होंने ये स्टेटमेंट इस तरह की पहली दफा मैंने सुनी है इस लेवल पर, कि उन्होंने कहा कोई खुशी की बात नहीं है, ये कोई खुशी का मौका नहीं है कि मिठाई बांटी जाए, हमें वो अरेंजमेंट करने हैं, लॉन्ग टर्म स्टेबल अरेंजमेंट करने हैं कि हमें बार बार इस तरह के शॉर्ट टर्म लोन के लिए ना जाना पड़े। क्योंकि लोन के लिए ठीक है डिफॉल्ट से तो बच जाते हैं, आपकी रोटी पर जो वैल्यू पे जो प्रेशर आ रहा होता है शॉर्ट टर्म वो प्रेशर भी कम हो जाता है। लेकिन जो उसके साथ कंडीशनलिटीज आती हैं वो एक बहुत मिजरीज क्रिएट करती हैं, उससे भी इकोनॉमिक प्रॉब्लम होती हैं। और वो आप देखें कि उसमें वो चारों शराइत जो ये एमनेस्टी देना चाह रहे थे कि डॉलर का इनफ्लो बढ़ जाएगा, वो एमनेस्टी हमें वापस लेनी पड़ी, टैक्स रेवेन्यू के साइड हमें बढ़ाना पड़ा, पेट्रोलियम लीवी को हमें बढ़ाना पड़ा है, टैक्स में जो हमने एक्सपेंडिचर कुछ हमने एग्जम्पशन इंट्रोड्यूस कराई थी कि उससे इन्वेस्टमेंट बढ़ेगी वो हमें विड्रॉ करनी पड़ेगी, तो वो उसके कॉन्सिक्वेंसेज भी होते हैं। तो इसलिए प्राइम मिनिस्टर की ये स्टेटमेंट मैं एप्रिशिएट करूंगा, अच्छा है कि उन्होंने ये चीज रियलाइज की कि ये मिठाई बांटने का मौका नहीं है। ठीक, डॉक्टर साहब इसी बात को आगे बढ़ाते हैं कि बिल्कुल ये लेकिन ये रियलाइजेशन कितनी डीप है और किस लेवल तक है, इस पर भी ज़रूर बात करेंगे। फजलुल्लाह कुरैशी साहब, अवां कीअं ॾिसो पिया, वज़ीर आज़म साहिब या ॻाल्हि कनि पिया त ही फ़ख्र जी न पर फ़िक्र जी घड़ी आहे, या हिन वक़्तु असांखे ज़ाहिर आहे मिठाई विराइण जी ॻाल्हि कोन्हे, असांखे सोचणो पवंदो त असांखे इन्हनि शॉर्ट टर्म लोन खां या रिलीफ खां बचण जे लाइ लॉन्ग टर्म प्लान्स ठाहिणा पवंदा। कीअं ॾिसो पिया ही हुकूमत टेम्पररी रिलीफ वठण में कामयाब थी आहे? जी, दुखी सूरत जो सामना ॾिसो, अॼोको ॾींहं त हिननि ख़ुशियूं कयुनि जो डॉलर जो रेट किरियो आहे, कुझु सहूलियतूं मिलियूं आहिनि ऐं स्टॉक मार्केट वधियो आहे, त उहा त हिकिड़े क़िस्म जी पॉज़िटिव ॻाल्हि थी रही आहे। पर इहो सॼो कुझु आहे आरज़ी, हिन जे लाइ जेको इशू इहो जेको थींदो त इहो सॼो आरज़ी आहे ऐं अॻिते हली करे जेको असांखे तमामु डिफिकल्ट सूरत हाल थींदी। गवर्नमेंट खे नो डाउट रिलीफ मिली वेंदो, छाकाणि जो जेको गवर्नमेंट जो जेको पंहिंजो हिन वक़्तु जेको मसइलो आहे त कुझु फॉरेन एक्सचेंज रिज़र्व बि इम्प्रूव थी वेंदा, कुझु इम्पोर्ट्स तो बैन बि घटिजी वेंदी, कुझु इम्पोर्ट्स वधंदियूं, रॉ मटेरियल ईंदो, कुझु प्रोडक्शन वधंदी। पर जेको असल जेको इशू थींदो सो थींदो आवाम जे लाइ। हलो जी जी जी, छाकाणि जो आवाम लाइ प्रॉब्लम इहो थींदो त हे जेके कंडीशन्स आहिनि, जिन ते कंडीशन्स आयो आहे जेके जंहिंमें हिननि पहिरीं ॻाल्हि आहे त टैक्स तरफ़ जो तव्हांखे नयूं टैक्स इम्पोज़ करणियूं पियूं, ऑलरेडी तव्हां टैक्सिस वधायूं हुयूं ऐं नयूं टैक्सिस जेके हाणे तव्हां 7,200 को खणी करे त 9,600 ते खणी आयो टैक्सिस, माना 33% टैक्सिस में वाध आहे। इन खां पोइ तव्हां जेका पेट्रोलियम लेवी तव्हांखे वरी एडिशनल पेट्रोलियम लेवी लॻाइणी पवंदी, माना उते बि वधंदा। ऐं तंहिंखां पोइ जेके 10 मेजर जेके इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि ते सुपर टैक्स जेको आहे इम्पोज़ कयो आहे, ऐं जंहिंमें असांजो जेको जंहिंमें गैस आहे, फर्टिलाइज़र आहे ऐं इहे जेके ॿियूं आम माण्हू जेके शयूं इस्तेमालु करे थो उन ते वधीक टैक्सिस अची वियूं आहिनि। इहो सॼो कुझु फिरी फिरी आवाम मां वसूलु कयो वेंदो आहे। त जेकर असांजी प्राइस लाइन जेका इन्फ्लेशन आहे जेका ऑलरेडी 29% ते पहुची चुकी आहे, इहा अञा मूंखे वधीक वेंदी थी नज़र अचे पई। ऐं जेको वधीक इशू जेको आहे सो असां सां जेको हेठियों जेको तबिको आहे, जेको एग्रीकल्चर क्लास आहे, उनखे को रिलीफ कोन मिलंदो, छाकाणि जो पेस्टिसाइड जूं क़ीमतूं, फर्टिलाइज़र जूं क़ीमतूं, बिजलीअ जूं क़ीमतूं इहे सभु वधी रहियूं आहिनि ऐं एग्रीकल्चर आउटपुट जेको आहे उन प्राइसिस जो को सिस्टम कोन्हे, को बंदोबस्तु करण में गवर्नमेंट फेल थी आहे। हाणे बि तव्हां ॾिसंदो जेका तव्हां एग्रीकल्चर सां ॻाल्हाए ॾिसंदो त फुटीअ जी क़ीमत जेका आहिनि 4200 रुपया मुक़ररु कई सां हाणे फुटीअ जी क़ीमत डाउन थी 3600 ते आई आहे। अॻिते फुटीअ जी फसल जीअं बचे थो त इहो उन लाइ क्राइसिस थींदो, माना एग्रीकल्चर सेक्टर क्राइसिस में वेंदो। आम माण्हू लाइ प्रॉब्लम इहो थींदो त जेका जीअं मूं तव्हांखे चयो त अॼु बि तव्हां ॾिसो त कराचीअ में सभिनी शयुनि जा अघु
ओचितो वधाया विया आहिनि, जंहिंजो को वास्तो कोन्हे डॉलर सां। खीर जा अघु वधी विया, ॿियूं शयूं वधी वियूं। इन खां पोइ इहे जेके प्राइसिस जेके वधण जारी रहनि थियूं, ऐं बिजलीअ जे अघु, बिजलीअ जो बेसिक रेट जेको आहे सो हिननि चयो आहे त 3 खां 4 रुपया वधंदो, माना त 25% बिजलीअ जे रेट में वाधारो थींदो। हर जॾहिं बिजली महांगी थींदी, पेट्रोल सस्तो कोन थींदो, फर्टिलाइज़र महांगो थींदो, ऐं ॿियूं जेके बि शुगर ऐं ॿियूं जिन इंडस्ट्री ते जिते वधीक टेज़ी इहे सभु वधीक थींदियूं, त अवां पोइ आम माण्हू खे किथे था ॾिसो पिया। इहो जेको आहे सो गवर्नमेंट जे लाइ त रिलीफ आहे, ऐं गवर्नमेंट खे शायदि इहो रिलीफ मिली वञे, पर गवर्नमेंट लाइ पंहिंजा मसइला आहिनि, छाकाणि अॻिते हली करे इहो स्टैंड बाय इन करे बि थियो आहे, छाकाणि इहो परमानेंट गवर्नमेंट कोन्हे, इन सां को बि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हिन हिकिड़ो हिनखे लाइफ लाइन ॾिनी आहे, जे जावेद पंहिंजो जब्बार साहब बि चयो त लाइफ लाइन आहे, आरज़ी तौर 6 महीना या 9 महीना असल फ़ैसिला करणा पवंदा जेका नई गवर्नमेंट ईंदी, छाकाणि इंटरिम गवर्नमेंट जेका 3 महीननि लाइ ईंदी उहा बि अगस्त सितंबर अक्टूबर में फ़ैसिलो कोन करे सघंदी। हीअ फैसिलिटी अव्हांजी मार्च ताईं हलंदी, पर मार्च खां अॻु में तव्हांजी का बि इकनॉमिक सूरत हाल ईअं ई रहंदी जीअं अॼुकल्ह आहे, ऐं इन जे लाइ तव्हांखे मार्च में तव्हांखे अहम फ़ैसिला करणा पवंदा त जेकॾहिं तव्हांजे 23rd प्रोग्राम लाइ तव्हां वञो था पिया, IMF जो परमानेंट प्रोग्राम जेको ईंदो, जेके 23 प्रोग्राम में तव्हां वञो, उन लाइ तव्हांखे कहिड़ियूं शर्तूं थींदियूं, ऐं हीअ जेके शर्तूं असां मञियूं आहिनि इनखे केतिरो इम्प्लीमेंट कंदासीं, ऐं जेकर उहे इम्प्लीमेंट थियनि थियूं जीअं चयूं वयूं आहिनि, ऐं उन जा जेके कॉन्सिक्वेंसिस ईंदा से पॉलिटिकल बि ईंदा ऐं इकोनॉमिकल बि ईंदा, उहो डिपेंड कंदो त अव्हांजी गवर्नमेंट में एतिरी सलाहियत ऐं दम आहे जो इन सॼे किसे खे सम्झी सघनि। छाकाणि जो जेको बि गवर्नमेंट जा जेके तजुर्बा थिया आहिनि, इमरान ख़ान गवर्नमेंट जा, हिन गवर्नमेंट जा 12 महीना ऐं बुरी तरह फेल थियूं अवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ ॾियण में, सवाइ इन जे त पंहिंजा ख़र्च वधाया आहिनि, पंहिंजियूं पघारूं वधायूं अथऊं, पंहिंजियूं फैसिलिटीज़ वधायूं अथऊं, पंहिंजी कैबिनेट वधायूं अथऊं, ऐं ब्यूरोक्रेसी ते को कंट्रोल कोन्हे, बेतहाशा पघारूं वधी रहियूं आहिनि। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से अॻिते हली करे राजिया प्रॉब्लम पैदा कंदियूं, ऐं मूंखे वधीक गणती जेका आम माण्हुनि जे लाइ, उन लाइ हिन सॼी ड्रिल में जेको पाण डिस्क्राइब करे वियासीं, को बि मूंखे रिलीफ नज़र कोन थो अचे। ठीक फज़लुल्लाह कुरैशी साहब, जमील साहब अग्री कयो था, फज़लुल्लाह कुरैशी साहब खे अवां ॿुधो ऐं ॿियनि पैनल्स जो बि मौक़िफ़ मां ॿुधो जेका इहा ॻाल्हि कनि पिया त आवाम लाइ त को रिलीफ कोन पियो नज़र अचे, ही हुकूमत लाइ ज़रूरु रिलीफ हूंदो, पर हुन सां गॾोगॾु इम्तिहान बि आहे हुकूमत जो, त हाणे छाकाणि त इन खां अॻु जेके प्रोग्राम्स आहिनि हुकूमत उन्हनि खे मुकमल न करे सघी आहे, त 23 प्रोग्राम में वञण खां अॻु हुकूमत लाइ बि खोड़ चैलेंजिस हूंदा। न यकीनन उहा त सभिनी खे ख़बर आहे, सां जेके अंगखर साम्हूं आहिनि, स्टेट बैंक जा जेके अंगखर आहिनि साम्हूं, उन मुताबिक़ ॾिठो वञे त असां जो डेट टू GDP रेशो छा थियो आहे, वञी 90 जे क़रीब बीठो आहे। असांजो जो कर्ज़ जेको एक्सटर्नल कर्ज़ आहे उहो 130 था चवनि, हुकूमत चवे थी घटि आहे, मञूं था पिया उनखे बि, पर 100 खां मथे आहे। असांजो इंटरनल डेट, असांजा ॿई डेट मिलाए इंटरनल ऐं एक्सटर्नल 60 ट्रिलियन रुपीज़ ताईं अची था वञनि। त इहे अंगखर असांजे माण्हू आम माण्हुनि खे जे एतिरे माना उहा ॻाल्हि उन्हनि जे एतिरे फ़ाइदे में जेका उन्हनि जी ॻाल्हि आहे उहो मां ॻोल्हियां पियो इन स्टैंड बाय अरेंजमेंट में, त आम असांजा बाड़ोड़ा जेके आहिनि उन्हनि खे को रिलीफ न मिलंदो, उन्हनि खे को सुख न मिलंदो, उहे महांगाई लाइ तयारु थी पवनि, जीअं ॿियनि दोस्तनि बि ॻाल्हायो आहे हिन में। ऐं इन में हाणे अचूं पिया त 2 टे एंगल आहिनि। हिकिड़ो त जेके असांखे स्टैंड बाय अरेंजमेंट मिलियो आहे, ॿियनि दोस्तनि हिन ते ॻाल्हायो आहे, हिन ते मां वधीक अटक कंदुसि, पर इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका फाइनेंशियल हेल्थ आहे उहो हेसी ताईं बिगड़जी वई आहे कि असां ते कॉन्फिडेंस, टेक्निकली कॉन्फिडेंस नथा करे सघनि। जेके स्टाफ लेवल जा माण्हू आहिनि असां वांगुरु कामूरा आहिनि, ऐं उहे कामूरा जेके आहिनि उहो वेंदा आहिनि डॉट टू डॉट, पॉइंट टू पॉइंट, जेके टेक्निकल एस्पेक्ट आहिनि उन्हनि खे ॾिसंदा आहिनि। इहो जियो पॉलिटिकल मंज़रनामो को थोरो ठीकु न हुजे असांजे फेवर में, त ही असांखे लास्ट मिनट ते ही बि न मिलिया। बाक़ी रहियो प्राइम मिनिस्टर जी मीटिंग, उहे ऑप्टिक्स आहिनि, साइड लाइन जी जेकी मीटिंग उन्हनि जी केतिरी उन में डिटेल एजेंडा न हूंदी आहे, उहो ऑप्टिक्स ॾेई, ऐं उहा ॻाल्हि सही आहे। मूं बि लास्ट वीक इन जो USA जो अमेरिका जो सफ़ीर आयल हुते, मुंहिंजी बि तकरीर हिकिड़ी हुते हुई, ऐं उन में मूं ॻाल्हि कई आहे IMF वारी, ऐं हू बिल्कुलु डिप्लोमेटिक अंदाज़ में चवे पियो त असां पूरी कोशिशि कयूं था पिया, असां चाहियूं था पिया त पाकिस्तान खे इहो मिले, ऐं उनखे 2 ॾींहंनि खां पोइ पाकिस्तान खे इहा रिलीफ मिली बि। त हिन में जियो पॉलिटिकल असुर वधीक आहे, ऐं इन में असांजे माण्हुनि खे कहिड़ी इन में फ़ाइदो पहुचंदो। 5 रुपया जेके आहिनि डॉलर सस्ता थिया आहिनि,
प्राइस हाइक जेका आहे उहा ई रही आहे, चवनि था 29% अची वई आहे, मां सम्झां थो त गिमक आहे, मार्केट में वञूं त ॻाल्हि उहा ई वञी साॻी बीठी आहे। डार साहब क्लेम थो करे त 25 खां 20 खां 25 सैकड़ो जेको आहे या रुपयो डॉलर किरंदो। वी ओनली होप त ईअं थींदो। शॉर्ट टर्म में इहो आहे त असां ऑक्सीजन खां लही आयासीं, हाणे नॉर्मल वार्ड में असां अची विया आहियूं असांजी फाइनेंशियल, पर उहो टेम्परेरी हुन में असांजी मर्ज़ जो अञा इलाज न थियो आहे। ऐं मर्ज़ असांजो चाहे त फूड इन्फ्लेशन असांजी उहा ई तक़रीबन जे ॾिठो वञे त 49-48 ताईं पहुती आहे। ओवरऑल इन्फ्लेशन तव्हां ॿुधी ॿियनि दोस्तनि जी ॻाल्हि बि 29% जे क़रीब। ऐं पोइ इन माहौल में जिथे ब्याज हुजे 22 सैकड़ो ऐं उन में तव्हां बोरोइंग कंहिं बैंक ते वञो, मां वापारी वञे चए मूंखे कर्ज़ ॾियो, मां वापार करणु थो चाहियां, सॼी दुनिया में वापार थींदो आहे, जेके बैंक जी उनजी सपोर्ट हूंदी आहे, लोन मिलंदो आहे। हाणे 25 सैकड़े ते जेको वापारी लोन वठंदो त हू उनखे मोटाईंदो छा ऐं कमाईंदो छा? माना हिन जो इहो थियो त बिज़नेस कोन अॻिते वधंदो, इंडस्ट्री काई अॻिते नथी वधी सघे इन कंडीशन में। ऐं इन जो मतिलबु इहो थियो त जेकी अनएम्प्लॉयमेंट थिए थी पई उहा वधंदी। ऐं जेके एग्ज़िस्टिंग टैक्स पेयर, IMF स्टाफ लेवल जो मसइलो छा हो? हू चवनि पिया त पंहिंजो टैक्स बेस वधायो। टैक्स बेस त वधियो न, जेके टैक्स पेयर्स आहिनि उन्हनि खे वधीक निपोड़े वरितो इन्हनि। स्टॉक मार्केट में ठीकु आहे 2230 पॉइंट जो जेको वाधारो आयो आहे, हुन में हिकिड़े आम माण्हू जी सिहत ते कोई हिन जो असरु न पवंदो। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त प्राइम मिनिस्टर पाण चई चुको आहे त इहे चाइना असांजे रेस्क्यू ते न अचे हा, ते असां लाइ तमामु ॾुखियो वक़्तु हो। माना ॾुखियो वक़्तु माना डिफॉल्ट जे नज़दीक हुयासीं, बिल्कुलु पहुता हुआसीं, बिल्कुलु तक़रीबन। पर ॿ टे कम गवर्नमेंट सुठा बि कया आहिनि। वी मस्ट उनखे रिकग्नाइज़ बि असां कयूं त कहिड़ा कम इन मामले में। त मथे साल माना कुझु मेजर वठण जी कोशिशि कई आहे, माना टके पैसे जी, उहो उनखे ॿुधाए त पोइ कहिड़ो मेजर अञा वठणु खपे आहे, जेको IMF बि चवे थो पियो ऐं चवंदो आयो आहे जी उहो असां स्ट्रक्चरल रिफॉर्म न आणींदासूं असांजी हालत बेहतर ख़राब थींदी, बहितर न थींदी। उहो अंग अखर जेके मां तव्हांखे ॿुधायां उन्हनि जे मूजिबि। पर हिकिड़े आम माण्हू खे सम्झाइण लाइ मां इहो ॿुधाइण थो चाहियां कि हाणे तव्हांखे 1.1 बिलियन जेको तक़रीबन मिलियो आहे, मिले थो पियो कुझु ॾींहंनि में आफ्टर दी डायरेक्टर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीटिंग, त उन में तव्हांखे 15 ॾींहं लॻंदा। हुकुम चवे थी 3-4 ॾींहं उन में को टेक्निकली पॉसिबल न आहे, 15-20 ॾींहं लॻंदा तव्हांखे, छो जो अॼु त तव्हां इशू कयो आहे लेटर ऑफ इंटेंट। हाणे उन टेक्निकलिटी में नथो वञा पियो, अचां थो पियो कॉमन इंट्रस्ट जी ॻाल्हियुनि ते। IMF जी कंडीशन इहा आहे, हू चवे थी पई त मार्केट रेट ते एक्सचेंज रेट आणियो। इहा जेका ऑप्टिक शुरू में जेका आई आहे 5 रुपया डॉलर किरियो आहे, पर इहो डॉलर त वधणो आहे न। जेकी असांजी बैलेंस ऑफ पेमेंट इहा ई रही, असांजी डेट सर्विसिंग इहा ई रही, असांजा रिज़र्व न वधिया, असांखे करणु छा खपे आहे? हिकिड़ी ॻाल्हि त हुन सुठी कई आहे ते मथे साल खां हज तमामु हिकिड़ो अहम फरीज़ो आहे, माण्हू ईंदा, पर जेके साब सरवत हूंदा, जेके जिन्हनि जी उहा औकात हूंदी, त उन्हनि खे चयो आहे त तव्हां डॉलर में 4 बिलियन तव्हांखे हिन में बचंदा साल में, डॉलर में जे माण्हू अरेंज करे डॉलर ऐं पोइ मथे वेंदा। उन हिसाब सां ऑयल जो असांजो कर्ज़ जेको खाधे जो ऑयल आहे उहो असांजो 4 बिलियन उन में आहे। उनखे बचाइण लाइ अल्टरनेट चाहिनि था पिया त जेको सूरजमुखी वारो आहे उन जो ऑयल या माण्हुनि खे बि थोरो हिन में टैक्स वैक्स लॻाईंदो, ऑयल त उन सिहत ख़राबु कंदो आहे। उन लिहाज़ सां कुझु मेजर जेके वठणा आहिनि, IMF बि चवे थो पियो त तव्हां पंहिंजो ख़र्चु ॾिसो ऐं तव्हां मेजर वठो त पंहिंजे ख़र्च खे कुझु वधायो। जेके माना जेके तव्हां इम्पोर्ट कयो था पिया फालतू शयुनि में, उन्हनि खे वधायो। ऐं 9 महीननि लाइ उन्हनि गारंटी वरिती आहे त तव्हां जेको आहे इहे एक्सपेंस पंहिंजो घटाईंदो, माना ख़र्च जेको तव्हां कयो था पिया। अंदाज़ो कयो 6.5 लख एम्प्लॉइज़ आहिनि फेडरल गवर्नमेंट जा, 48 जेके डिपार्टमेंट आहिनि उहे ई जेके क़ाइमु आहिनि, उन्हनि खे आफ्टर डिस्ट्रीब्यूशन ऑफ पावर आफ्टर 18th अमेंडमेंट उन्हनि खे मर्ज करिणो सूबनि में। अञा ताईं उन ते ख़र्चा ते IMF इहो थो चवे त तव्हां उन खां अलावा IMF चवे थो तव्हां उन में घटायो। ऐं स्टेट ओन एंटरप्राइज़िस जेके असांजो जेको खून था चूसनि, असांजो रत था चूसनि, उन्हनि खे तव्हां उन्हनि जी गवर्नेंस सही कयो। उन्हनि खे सभिनीनि खे तव्हां ख़बर आहे तव्हांखे त PIA खे जी जेको हाणे उन्हनि वटि लोन आहे उन्हनि ते 650 बिलियन PIA ते आहे।
तो हिकिड़ो तव्हां स्टेट ओन एंटरप्राइज खणो, शायदि ई कोई कदो हुजे जेको करे थी वञे। बिल्कुल जमील साहब, साॻियो हाल नज़र अचे पियो, बिल्कुल दुरुस्त फरमायो पिया, दुरुस्त निशानदेही कई आहे। पर हाणे जब्बार साहब 22 प्रोग्राम असां ॾिसी चुका आहियूं ऐं 23 प्रोग्राम में वञण खां अॻु जीअं जमील साहब फरमायो ऐं ॿियनि एक्सपर्ट्स असांजे चयो त जेका सूरत हाल आहे हुकूमत खे रियलाइज़ेशन इन हद ताईं त थी चुकी आहे त हू सम्झनि था त ही फ़िक्र जी ॻणतीअ जी जो वक़्तु आहे, फ़िक्र जी ॻाल्हि आहे, पर इहा रियलाइज़ेशन एक्शन में ट्रांसफॉर्म थींदे ॾिसो पिया हुआ। जब्बार साहब अवाज़ न पे पहुचे, काइंडली पंहिंजो माइक अनम्यूट कजो। जी 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 जब्बार साहब, IMF जेके प्रोग्राम हा पाकिस्तान में उहे मीडियम टर्म जा प्रोग्राम हा, जिन मीडियम टर्म जे प्रोग्राम्स में जेका फंडामेंटल हूंदो आहे, जिते तमामु वॾी बेयरिंग हूंदी आहे, उहो हूंदो आहे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं मां स्ट्रक्चरल रिफॉर्म्स खे हिकिड़े ख़ासि हवाले सां जेकॾहिं एनर्जी ऐं टैक्सेशन जे हवाले सां चाहियां त छा रिफॉर्म आहे? रिफॉर्म इहो आहे त शबर ज़ैदीअ जे वातां त 23,000 माण्हू सुबुह खां वठी राति ताईं रुॻो हेॾा ॾोकड़ कमाइनि। मां गवर्नमेंट खे चयो त 5,000 ॾियो, बाक़ीअ खे तव्हां कयो फारिग, कोई ज़रूरत न आहे। स्ट्रक्चरल रिफॉर्म जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हांजो जेको बेसिक नेटवर्क आहे उहो ह्यूमन एरर खां एतिरे हद ताईं माइनस रहे, डिजिटलाइज़ेशन रहे, इंटरफेसिंग ऐं इंटरएक्शन न थिए। जेकॾहिं कंहिं माण्हू जी शिकायत आहे त जीअं तव्हां ऐं असां ज़ूम ते पिया था ॻाल्हायूं, ओड़े तरीक़े सां उनखे रिज़ॉल्व कयो वञे। ऐं पाकिस्तान में जेको आहे सो घटि में घटि मां हिकिड़ो तव्हांखे एश्योरेंस थो ॾियां त हिन वक़्तु बि पाकिस्तान में 12,000 खां वठी 14,000 अरब रुपए टैक्सिस वठण जी गुंजाइश आहे। असां इन स्ट्रक्चरल रिफॉर्म जे हवाले सां यानी IK ख़ान खे इहो पेश कयो। IK ख़ान चयो त 15 ॾींहंनि में इहो रिज़ॉल्व कयो। FBR वेहण लाइ तयारु न हुई। हाणे तमामु जेके ॾुखिया डिपार्टमेंट या जेके चइजे सगावर डिपार्टमेंट, जिते एनर्जी डिपार्टमेंट चऊं, गैस इकोनॉमी जे हवाले सां चऊं, जिते हिकिड़ी रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे, स्ट्रक्चरल चेंजिस ज़रूरत आहे, इन्हनि 22 प्रोग्रामनि में हिकिड़ो बि मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में को अहिड़ो रिफॉर्म जेके चइजे त जंहिंखे असां रजिस्टर कयूं IMF जे हवाले सां असांखे नज़र न आयो आहे। छा IMF जेको आहे सो सिर्फ़ु हिकिड़ो बफर ज़ोन आहे, कर्ज़ ॾेई 4 साल, 4.5 साल या 9 सालनि जे प्रोग्रामनि में उहो वापसि वठे थी। जेकॾहिं इहो ई IMF जो कमु आहे त उहो हिकिड़ी सादा कमर्शियल बैंक जेके चइजे त कमर्शियल इंट्रस्ट में थी सघे थो। फ़र्क़ु छा थींदो? IMF तव्हांखां जेको इंट्रस्ट रेट वठंदी उहो 45 खां वठी 60% हूंदो उन मार्कअप जो जेको कमर्शियल बैंक जो आहे। त मुंहिंजे नज़रुनि में मां सिर्फ़ु इहा ॻाल्हि पंहिंजी नथो कयां, असांखे प्लेटफॉर्मनि में ॻाल्हाईंदा आहियूं त IMF हेल ताईं पाकिस्तान में कंहिं बि रिफॉर्म खे इम्प्लीमेंटेशन न कराए सघी आहे। हाणे मां तव्हांखे डार साहब जी जेकॾहिं ॻाल्हि ॿुधायां त डार साहब सां मां 7:30 खां वठी 11:30 ताईं जी मीटिंग हुई, जंहिंमें मूंखे पाण 1 कलाक ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो फ्रॉम द प्लेटफॉर्म ऑफ फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स। मां डार साहब खे चयो, डार साहब 26 माण्हू IMF जा एक्सपर्टीज़ हर सब्जेक्ट जा उहे अचनि था। हर सब्जेक्ट ते सोशो इकोनॉमिक डेवलपमेंट खां वठी, डेट मैनेजमेंट खां वठी, एनर्जी सेक्टर जे स्ट्रक्चरल प्रोग्राम खां वठी, गैस इकोनॉमी जी दुरुस्ती खां वठी ऐं तव्हांजे इकोनॉमिक मैनेजमेंट जे स्ट्रक्चर खां वठी हिननि हुकूमतुनि खे हलाइण, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, हर शइ ते हुननि जी एतिरी एक्सपर्टीज़ हुई जो हुननि तव्हां सां वेही ॻाल्हायो। ऐं तव्हांजे पासे जेके माण्हू हुआ मां चयोमांसि उहे नेगोशिएट न करे सघिया ऐं इवेंचुअली IMF हिकिड़ी प्रिस्क्रिप्शन कढी त भई तव्हां 3,000 अरब रुपयनि जी बिजली था पैदा कयो, तव्हां 3,000 अरबनि मां 1,700 अरब जेके आहिनि से वसूल था कयो। IMF चयो भई 1,300 अरब वठो, वसूल कयो, कहिड़े तरीक़े सां टैरिफ वधायो। हालांकि इते नेगोशिएटर खे इहो चवणो हो त असां वटि जेको हिकिड़ो यानी कैपेसिटी टैक्स ऐं हिकिड़ो जनरेशन कॉस्ट टैरिफ आहे, उन जे विच में जेके फ़र्क़ु आहिनि उन में असांखे को स्ट्रक्चरल प्रोग्राम्स खपनि जेके हुकूमत जे मथां जेको आहे सो कंहिं तरीक़े सां सम्झायो। मेरिट ऑर्डर में कहिड़ा पावर स्टेशन हलंदा, कहिड़नि पावर स्टेशन खे स्क्रैप करिणो आहे। अॼु जंहिं कराची में तव्हां ऐं असां वेठा आहियूं, हिते 2 पावर हाउसिस त अहिड़ा आहिनि, मां तव्हांखे रिलीजियसली थो ॿुधायां, उन्हनि खे स्क्रैप करण जी ज़रूरत आहे, जेके 40 खां वठी 50 रुपए जी बिजली था ठाहिनि।
पर इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से आहिनि रिफॉर्म्स जो हिकिड़ो हिसो। इहे आहिनि त IMF जेका आहे सा तव्हांखे इहे प्रिस्क्रिप्शन ॿुधाए। मां आज ताईं जेको आहे सो तलाश कंदे कंदे इंटरनेट ते थकिजी वियो आहियां त आख़िर IMF उहा कहिड़ी टेबल असांखे ॾिनी आहे रिफॉर्म्स जी, त हे रिफॉर्म हिन ज़रिए सां तव्हांजी जेका आहे सा इकोनॉमिक मैनेजमेंट थींदी, हिन ज़रिए सां तव्हांजी GDP वधंदी ऐं हिन तरीक़े सां तव्हांजे मथां जेको आहे सो हिकिड़ो बर्डन ऑफ डेट्स खचंदो। अहिड़े कंहिं क़िस्म जी का टेबल कोन्हे। हाणे वापसि था अचूं SBA। माण्हू तारीफ़ूं कंदे थकिजनि कोन वेठा। माण्हू था चवनि तमामु सुठो थियो, तव्हां ॿ पैरा पढ़ी वठो इन SBA जे बारे में जेके IMF चया आहिनि। यकीन कयो हिकिड़ी सुठी अंग्रेज़ी खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। छा लिखियलु आहे? इहो लिखियलु आहे त हिन जे करे पाकिस्तान जे माण्हुनि जूं जेके नीड्स आहिनि उहे पूरी करण में मदद मिलंदी, हिन जे करे माइक्रो इकोनॉमिक स्टेबिलिटी थींदी, हिन जे करे जेको आहे सो हुकूमत पाकिस्तान पंहिंजा एक्सपेंडिचर घटाईंदी, हिन जे करे जेको आहे सो टैक्स में वुसअत थींदी। वरी तव्हां ॾिसो त जेको आहे सो IMF जे स्टेटमेंट में इहा ॻाल्हि बि आई आहे त पाकिस्तान हुकूमत जेके बि डिसीशनूं कयूं आहिनि जंहिंजे लाइ SBA तव्हांजे स्टैंड बाय थिए वेठो, उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका हुननि कई आहे 100% ग़लति। उहा ॻाल्हि हिननि इहा कई आहे, IMF वारनि कई आहे, प्रेस कम्युनिके अथव त पाकिस्तान जे हुकूमत ब्रॉडनिंग ऑफ टैक्स में तमामु वॾियूं डिसीशन वरितियूं आहिनि। मां तव्हांखे यानी एज़ अ प्रैक्टिसिंग इकोनॉमिस्ट इहा ॻाल्हियूं थो कयां त ब्रॉडनिंग ऑफ टैक्स त थियो ई कोन्हे पाकिस्तान में। पाकिस्तान में डीपनिंग ऑफ टैक्स ज़रूरु थियो आहे त जेके माण्हू टैक्स ॾियनि वेठा, जेके इन टैक्स जो हिकिड़ो हिसो आहिनि, उन्हनि खां वधीक टैक्स उगाइण जी जेका स्कीम आहे उन खे हुकूमत पाकिस्तान हिन बजट में आंदो आहे। IMF जे लफ़्ज़नि में असां अप्रिशिएट था कयूं हुकूमत पाकिस्तान जेका आहे सा टैक्स ब्रॉडनिंग में कमु कयो आहे। हाणे जेकॾहिं असां वापसि अचूं थोरी देरि लाइ मां इकोनॉमी खे कोशिशि कंदुमि, पर जब्बार साहब इन ई पॉइंट खे अॻियां वधाईंदासीं। अहम ॻाल्हियूं अवां कयो पिया ऐं ज़ाहिर आहे पोइ इन जेका सूरत हाल अवां ॿुधाई पे, डॉक्टर अयूब साहब आप क्या इसमें ऐड करेंगे, क्योंकि इससे तो लगता है कि बड़ी माशी चैलेंजेस से जो बड़ी ज़्यादा भारी जिम्मेदारियां होंगी जो हुकूमत के लिए इंतज़ार कर रही हैं आने वाले दिनों में। बिल्कुल कोई शक नहीं, जिम्मेदारियां बहुत ज़्यादा होंगी। एक तो ये कि जो एग्रीमेंट है इनको आगे लेके चलना, इनको फुलफिल करना। दूसरा एक बहुत बड़ी जिम्मेदारी आ गई है कि स्ट्रक्चर चेंज की इंतहाई शदीद ज़रूरत है पाकिस्तान में। और ये एक हुकूमत की मैं बात नहीं कर रहा, गुज़िश्ता कई साल से देखने में आ रहा है, एटलीस्ट 3 डिकेड से ये है कि कोई हमारे पास फ्रेमवर्क या कोई पॉलिसी फ्रेमवर्क नहीं है, कोई पॉलिसी नहीं है। कल से मैं चैनल पे देख रहा था, बार चैनल रिपोर्ट कर रहे थे कि 91 में जो रिफॉर्म आई थी इंडिया में, वो रिफॉर्म जो मनमोहन सिंह के ज़माने में आई थी वो यहाँ क्यों नहीं आ सकी। देखिए इसमें 2 चीज़ें बड़ी इंपॉर्टेंट हैं। एक तो ये कि जब 91 में चेंजेस आई थी इंडिया में, वो भी हम बार यहाँ रिकमेंड करते रहे हैं। यहाँ जब्बार साहब मौजूद हैं, बार फेडरेशन के प्लेटफॉर्म से भी ये चीज़ रिकमेंड की गई है कि सिर्फ 2 काम करने हैं गवर्नमेंट को, उस पर फोकस करे। एक तो एक्सपोर्ट की कॉम्पिटिटिवनेस बढ़ानी है, दूसरा हमें FDI को अट्रैक्ट करना है। जो IMF के या वर्ल्ड बैंक के एग्रीमेंट होते हैं, ये दो जो है इनको इंटरनेशनल रिलेशन में कहा जाता है ब्रेटन वुड्स सिस्टम, ये दोनों एक साथ ही अदारे बने थे। इनके क्याम का जो मकसद था और इनकी जो पॉलिसीज हैं, ये कहते हैं डिमांड मैनेजमेंट पॉलिसीज रिकमेंड करते हैं। डिमांड मैनेजमेंट पॉलिसीज को आम लोगों की जुबान में अगर मैं बताऊं तो वो पेन किलर होती हैं। किसी को सही करने के लिए, जो वक्ती रिलीफ देने के लिए पेन किलर दिया जाता है। जो एक्चुअल इकोनॉमिक की पॉलिसीज होती हैं, जो मनमोहन सिंह ने वहां अडॉप्ट की थी, वो सप्लाई साइड पॉलिसीज हैं, जिसमें इन एक्सपोर्ट की कॉम्पिटिटिवनेस और फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट को लाना, ज्वाइंट वेंचर बनाना, दूसरी कंपनीज को एक्वायर करना, अपनी मल्टीनेशनल कंपनीज बनाना ताकि रोजगार के मौके मिले, GDP की ग्रोथ हो, आपका इन्फ्लेशन कंट्रोल हो सके, फॉरेन एक्सचेंज इनफ्लो आपकी कंट्री में हो। इसके लिए सप्लाई साइड पॉलिसीज होती हैं और उसमें सबसे इम्पोर्टेंट जो रोल होता है वो पब्लिक सेक्टर का कम होता है। उसमें पॉलिसीज की फॉर्मुलेशन प्राइवेट सेक्टर पे छोड़ दी जाती है। जब मनमोहन सिंह ने पहली अपनी स्पीच की थी तो उसने कहा था कि इंडिया जो है वो डेवलप्ड कंट्रीज में, इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीज में शामिल होने जा रहा है। वो सिर्फ अल्फाज नहीं थे, वो एक फ्रेमवर्क था। उसका जाहिर है 1 साल में 2 साल में रिजल्ट नहीं आता, लेकिन अब तक उसका रिजल्ट देख रहे हैं। यही भारी जिम्मेदारी है कोई भी गवर्नमेंट हो
वो सिर्फ तकरीरें ना करे, तकरीरों की जरूरत नहीं है, वो तो 30 साल से सुन रहे हैं। 30 साल पहले क्या था, पाकिस्तान की पर कैपिटा इनकम इंडिया से बहुत ज्यादा थी, जीडीपी ग्रोथ रेट बहुत ज्यादा था, तकरीबन डबल था। ये जो 30 साल में रेवोल्यूशन है ये एक दिन में तो नहीं है ना, वही सप्लाई साइड पॉलिसीज हमें अडॉप्ट करनी है। एफडीआई और एक्सपोर्ट कॉम्पिटिटिवनेस, ये दो चीजें हैं, ये दो चीजें कर लें, बाकी चीजें ऑटोमेटिकली खुद ब खुद सही होगी। ठीक, डॉक्टर अयूब साहब फाइनल कमेंट लेंगे फजला कुरैशी साहब से, प्रोग्राम का वक्त भी अपने इख्तिताम की तरफ है। फजला कुरैशी साहब फाइनल अवां जो कमेंट समूरी शयूं अवां जे साम्हूं आहिनि। हाल इहा त जेका आहिनि चयो त इहो जेको इहो गोरीअ सां कमु कोन हलंदो, इन लाइ तव्हांखे सर्जिकल मेजर्स वठणा पवंदा, हीअ हुकूमत वठे या ईंदड़ हुकूमत वठे। छाकाणि जेके बि रिफॉर्म्स आहिनि, जेके परमानेंट रिफॉर्म्स न ईंदा, जंहिंमें हिकिड़ो त टैक्स रिफॉर्म्स आहिनि, माना तव्हांखे नेक्स्ट जेको टैक्स नेट वधाइणो पवंदो, जेको ॿियनि दोस्तनि बि चयो आहे, नवां माण्हू तव्हांखे टैक्स नेट में आणणा पवंदा। इन खां पोइ जेको एसओईज़ आहिनि, जेके पंहिंजो पब्लिक सेक्टर ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, स्टेट ऑपरेटेड जेके एंटिटीज़ आहिनि, जिते घटि में घटि 2000 अरब जो नुक़सानु थी रहियो आहे, जंहिंमें पीआईए बि आहे, त स्टील मिल बि आहे, त गैस कंपनीज़ बि आहिनि, उनखे सुधारणो पवंदो। गैस जे रिफॉर्म्स आणणा पवंदा, इलेक्ट्रिसिटी रिफॉर्म्स आणणा पवंदा। ऐं इलेक्ट्रिसिटी में तव्हांजो जेको सर्कुलर डेट जेको आहे सो जेको 4000 अरब थी वियो आहे, उनखे जेके 4 ट्रिलियन असां चऊं था पिया, उनखे एड्रेस करणो पवंदो। ऐं इन खां पोइ सॼी जेका आहे असां तव्हांखे इकोनॉमी रिवाइव करण लाइ इन सभिनी सेक्टर्स खे ॾिसणो पवंदो, जंहिं लाइ तव्हांखे एक्सपर्ट बि खपे ऐं एक्सपर्टीज़ खां वधीक तव्हांखे पॉलिटिकल विल खपे। ऐं जेका असांजे मुल्क में जेको इशू जेको बेसिकली आहे सा पॉलिटिकल विल कोन्हे। अॼु बि तव्हां ॾिसो त जेके बि डेवलपमेंट बजट सां ॿिया जेके बि प्रोग्राम अचनि था, सभु पॉलिटिकली बाइस्ड आहिनि, इलेक्शन ओरिएंटेड आहिनि। ऐं जेसिताईं की इन में जान न छॾाए हुई, पॉलिटिकल बेसिस जे बदिरां तव्हां मेरिट ते इकोनॉमिकल बेसिस ते तव्हां रिफॉर्म्स न कंदव, त तंहिंखां पोइ हीउ जेको हिकिड़ो रिफॉर्म जा तव्हां नेक्स्ट IMF में न वञी सघंदव, ऐं तव्हांजी वरी यू विल लीड बैक टू द साॻी पोज़ीशन थींदी, ऐं 9 महीने खां पोइ वरी तव्हां डिफॉल्ट थी वेंदव, जेकॾहिं तव्हां हिन 9 महीननि में के बि स्ट्रक्चर रिफॉर्म्स न आंदा त। ठीक, फजला कुरैशी साहब वरी महिरबानी मांजी, जमील अहमद साहब, इंजीनियर जब्बार मेमून साहब, डॉक्टर अयूब महर साहब। नाज़रीन, गुफ्तगू ॿुधी एक्सपर्ट्स जी, जिन ज़िक्र कयो समूरी सूरत हाल जो, मसइलनि जो हल जी बि हिते ॻाल्हि थी, त सर्जिकल में जी असांखे ज़रूरत आहे, न रुगो रियलाइज़ेशन पर उन सां गॾोगॾु, न रुगो रियलाइज़ेशन दुआ पर उन सां गॾोगॾु दवा जी बि सख़्तु ज़रूरत आहे, एक्शन जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंसां गॾु ई असीं अॻियां वधी सघूं था। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु ॿुधाइजो, आगाह कजो। सुभाणे मां सां वरी मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।